वकील असांजे सिंध जो बुजुर्ग थी गुजरियो हिकिड़े ॾींहुं बुख लॻसि मस्जिद में आयो मौला अम्मा ऐं मां ॿई बुख पिया था मरो अञा ताईं मानी न ॾिनी थी पर हीअ मस्जिद मूं ते केरु आहे मरां जान त छुटे न ईअं जो थी केरु आहे त हू मस्जिद जे काम में ठकाव थियो कॾहिं ॿाहिरि खपो मानी जो गठो नथो ॾी पंहिंजो ठहियल ठहियल घर थो ठाही ठहियो ठुकियो पंहिंजो घर ठाहिण सही थो भाई मूंखे मानी जो गठो नथो बेड़ी ते चढ़ियो मला अचो बिस्मिल्लाह अल्लाह तो आहर कि बाबा बी माला की छो फकीर छो जेड़े कहारी जो नालो वतो ते कई बेड़ा बोड़े छे बाबा माला जी फकीर ये न कर बाबा साला तो और करे निकरंदा आहियूं बेड़ी पार पहुंची न बाबा माला लथो जोरी लथो बेड़ी वही विच सीर में बुड़ी वो जो चई तो बुड्ढी तो बुड़ी लिसानुल फुकरा सैफुर रहमान फकीरन जो ज़बान और रब जो तलवारों हुंदियूं फकीर जा लफ्ज़ रब न मोटाईंदो